मुबारक। ये प्रोग्राम हम हफ्ते के रोज़ नशर करते हैं। किसी वजह से ये प्रोग्राम हफ्ते के रोज़ नशर ना किया गया। लीजिए आज हम ये प्रोग्राम आपकी खिदमत में पेश कर रहे हैं। आज के प्रोग्राम के मेहमान नज़ीर जन्ना, फ़नकार हैं जुल्फ़कार अली और मज़हर हुसैन। प्रोग्राम की मेज़बानी के फ़राइज़ अंजाम देते हैं असलम आज़ाद और ये पेशकश है इजाज़ अलीम उकैली की। ये प्रोग्राम हमने यौम मई के मौके पर खुसूसी तौर पर रिकॉर्ड किया था। हर माण्हू सुख ऐं आराम सां रहणु चाहे थो। असां हींअर अमन जो गीत ॿुधंदासीं। अमन जो ही गीत लिखियो आहे इमदाद हुसैनीअ ऐं इन लाइ जेके असांजा फ़नकार ईंदा उहे महिमान आहिनि सिटीज़न वॉच ठाहिण वारनि जे तरफ़ां, जिन जो चवणु आहे त सिटीज़न फ़ारोज़ वाचूं, ज़नाना ऐं मर्दाना जदीद मॉडल्स सिटीज़न वाचूं, एक्सलशियर वॉच कंपनी, शहज़ादो चैम्बर्स, ज़ेबुनिसा स्ट्रीट सदर कराची ऐं पेनोरमा सेंटर लाहौर। मुंहिंजनि हिननि फ़नकारनि हिन गीत ते तमामु घणी महिनत कई आहे, इन जी तरतीब, इन जी मौसीक़ी ऐं अवां जेकॾहिं हुननि जे ॻाइण सां गॾोगॾु ताड़ियुनि सां उन्हनि जो साथ ॾींदव त वधीक मज़ो ईंदो। आजिया कंदो। असांजा महिमान अचनि था जुल्फ़कार अली, मज़हर हुसैन। जा सुकार जा गीत गाईंदा हलो, ओ गीत गाईंदा हलो। पधा नि सा रे गा म पा म ग रे ग ग रे रे सा, पधा नि सा रे गा म पा म ग रे ग ग रे रे सा।
ॻाईंदा हलो रीत जा